अस्सलाम वालेकुम दोस्तों, पंहिंजा वीडियो में जी ज़बरदस्त नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी भेणनि खे ख़ुशि आमदीद उदासी टीवी यूट्यूब चैनल में। दोस्तों जीअं तव्हां ॾिठो कीअं चाकर खान सां हालत थी, मां दोस्तों तव्हांखे पोइनि किस्त में ॿुधायो वाज़े करे ॿुधायो हुयो त चाकर खान सां हिसाब कंदो अकबर खान, भला बदिलो कोन छॾींदो। जीअं चाकर खान दावत ते वेंदो ऐं इहो उते क़ैद कयो वेंदो या मारियो वेंदो। शायदि को सभु लोग यूट्यूब चैनल ते मां अपडेट ॾिनी हुई, इन चैनल ते बि ॾिनी हुई। मां तव्हांखे अॻे ई ॿुधायो त अकबर खान हथड़ो फेरे थो, न त अहिड़ो अकबर खान ज़ाल बि मरी वई, मिठड़ो अथई, चाकर खान सां कीअं थो ॻाल्हाए, निकाह बि करे ॾिनई राणी जो। अहिड़े हिसाब सां हू पंहिंजो जो कुमल जो अहिड़े हिसाब सां हू पंहिंजो हिसाबु हाणे वठंदो, हाणे इन खे क़ैद करे छॾींदो, हाणे या हिननि खे मारींदो, घणो करे हिन खे मारे छॾींदो। छो त हाणे वापसी थी आहे कंहिंजी, रावल जी। ऐं जेका चाकर खान जी घरवारी सोरठ आहे, रावल जी पुराणी माशूका आहे, हू हिकिड़े घर में नथो रही सघे। ज़ाहिर ॻाल्हि आहे चाकर खान मरंदो त रावल जो रस्तो साफ़ थींदो ऐं सोरठ सां उहो निकाह कंदो, या हीउ क़ैद थींदो त उहो अची निकाह कंदो। अहिड़े हिसाब सां कमु हलंदो अचण वारे एपिसोडनि में। इहे सीन तव्हांखे ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों वीडियो पुॻो पुॼाणी ते अगरि अपडेट सुठी लॻे त उदासी टीवी यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा।